दोस्तों, छा टेलीपोर्टेशन मुमकिन है? टेलीपोर्टेशन जी दुनिया में भली कार। टेलीपोर्टेशन जो मतलब है परे मोकलण, जिते अवां सुबुह धरती जे कंहिं कुंड में उथी करे कम जे लाइ दुबई वञी सघो था ऐं पंहिंजो ॾींहुं कंहिं महफ़िल में गाना ॿुधी गुज़ारे सघो था। पंहिंजो पाण खे हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं पहुचाइण जो ख़्यालु सिर्फ़ु माज़ी जे माण्हुनि जो ख़्यालु हो, पर हाणे माहिरनि पारां अहिड़ियुनि टेक्निकनि जो पतो लॻाइणु शुरू करे छॾियो आहे जंहिंसां उहो हक़ीक़त बणिजी सघिजे थो। छा उहो ख़तरनाक हूंदो ऐं उहो असांजी धरती खे कंहिं रीति बदिलाए सघे थो? हिते असां ॾिसंदासीं छा थींदो जेकॾहिं टेलीपोर्टेशन मुमकिन थी वञे त पोइ। सभ खां घणो ख़्यालु उहो आहे त माहिर क्वांटम टेलीपोर्टेशन सां टेलीपोर्टेशन जी शुरूआति कंदा। क्वांटम टेलीपोर्टेशन में हिकु शइ खे स्किन करे मालूमात खे ॿी जॻह मोकिलणु शामिलु हूंदो आहे, जिते उन मालूमात खे मुख़्तलिफ़ मालिक्यूल्स ऐं एटमनि वसीले ॿीहर जोड़ियो वेंदो आहे। पर छा उहो सभिनी इंसाननि ते कमु कंदो? इंसाननि जी टेलीपोर्टेशन अवां ऐं मूं लाइ हिकु अलॻि ॾिसंदड़ दुनिया थी सघे थी। उन सां असांजूं पुलूं रोड वीरान ऐं ख़ामोश बणिजी वेंदा। घणी आबादी वारा शहर गुज़िरियल वक़्त जूं ॻाल्हियूं हूंदियूं ऐं काइनात जी खोज हिकु अहिड़ी तेज़ी सां वधी वेंदी जंहिंजे लाइ असां अञा तयारु न आहियूं। पर उन खां पहिरियां असां पाण खां परे निकिरी वञूं, उहो ॾिसूं था त हीअ असल में कमु कीअं कंदी। हीअ सभु हिकु नंढी शइ क्वांटम एंटेंगलमेंट सां शुरू थींदो आहे। क्वांटम एंटेंगलमेंट में पार्टिकल्स खे जोड़े करे रखणु शामिलु हूंदो आहे। जॾहिं पार्टिकल्स एंटेंगलमेंट थींदा आहिनि, उन जो मतिलबु आहे त उन खे अलॻि अलॻि जॻहियुनि ते ज़ोरी रखियो वेंदो आहे त दर्जे जी ख़बर हुजे त असांखे ॿिए जे दर्जे जो पतो पइजी वेंदो। उन खे अवां ईअं सोचो, जेकॾहिं अवां हिकु फास्ट फूड जे दुकान तां हिकु बीफ बर्गर ऐं हिकु चिकन बर्गर ऑर्डर कयो आहे त अवां दॿो खोलण खां सवाइ उहो नथा ॿुधाए सघो त कहिड़ो बर्गर कहिड़े दॿे में आहे। पर जे अव्हां खे हिकु दॿो खोले करे ॾिसंदा आहियो त अव्हां खे पाण ई ॿिए जी ख़बर पइजी वेंदी आहे। छो न उहो केतिरो ई परे रखियलु हुजे। हा, उहो मुश्किल आहे, पर उन सां जेका ज़रूरी ॻाल्हि मालूम थींदी आहे उहा हीअ आहे त असां उन्हनि जे विच मालूमात टेलीपोर्टेशन करे सघूं था। चीन में रिसर्चरनि हिकु पार्टिकल जी प्रॉपर्टी खे खिला जी हिकु सैटेलाइट में मोकिले करे साबित बि करे छॾियो आहे। असांजो जिस्म बिलियन एटमनि जो ठहियलु हूंदो आहे ऐं हर एटम डेटा जो हिकु सेट हूंदो आहे ऐं हर एटम जी तैरीफ़ी जॻह एनर्जी जो ॿुधाईंदी आहे त असां हिकु क़िस्म सां इंसाननि जे जिस्म जी एटॉमिक मालूमात खे स्किन करे उनखे हिकु परे वारी जॻह ते टेलीपोर्ट करे सघूं था ऐं उन जिस्म खे ॿीहर बणाए सघूं था। पर बेशक उहो एतिरो सवलो नथो थी सघिजे। हर हिकु एटम जेको अव्हां खे बणाईंदो आहे, उन जी फिज़िकल स्टेज मालूम करण जे लाइ अव्हां खे पंहिंजे पूरे जिस्म खे टुकड़ा टुकड़ा करिणो पवंदो। उन जो मतिलबु त हर दफ़े जेके टेलीपोर्टिंग कंदो त अव्हां असल में ख़ुदकशी कंदा ऐं ॿिए पासे ॿीहर पैदा थींदा। क्वांटम एंटेंगलमेंट हिकु ख़तरनाक तरीक़ो आहे। घटि में घटि अञा ताईं कंहिं बि एतिरी मालूमात नाहे मोकिली जो हिन वक़्तु इंसानी टेलीपोर्टेशन लॻभॻि हिकु ख़ुदकशी जो प्लान हूंदो। पर असां वटि फंडामेंटल टेक्नोलॉजी आहे ऐं वधंदी रहंदी त उमेद न छॾियो। शायदि हिकु ॾींहुं जल्दी ई कुझु वक़्त में दुनिया में किथे बि टेलीपोर्ट ते वेंदासीं ऐं इंटरनेशनल कानून ग़ाइब थी वेंदा। छा लाइ जो उन्हनि खे लॻाइजी न सघिबो। वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि क्लिक करियो।